रहमान रहीम। जीअं त ही अॼु जो असांजो एहतजाज क़ाइद जमियत हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब मरकज़ी अमीर जमियतुलमा इस्लाम उन्हनि जे हुक्म ते ही असां अॼु एहतजाज जेको हिन अलाह वारे चौक ते बीठा आहियूं। एहतजाज इन सिलसिले में कयो वियो आहे त जीअं ग़ज़ा जो अॻुवाण जेको इस्माइल हानी उनखे तहरान में शहीद कयो वियो आहे ऐं असां उन जे शहादत जे जंहिं बि कयो आहे असां उन जी मज़म्मत था कयूं ऐं असां उन्हनि फ़लस्तीन वारनि सां यकजहती जे इज़हार जे लाइ हिन मैदान ते आया आहियूं ऐं एहतजाज में असां हिन जाइ ते बीठा आहियूं त इंशा अल्लाह ताला असां फ़लस्तीन वारनि सां गॾु आहियूं। मरंदे घड़ी त इंशा अल्लाह गॾु रहंदासीं ऐं बैतुल मक़दस उहो असां मुस्लमाननि जो अव्वल क़िबलो आहे ऐं उनखे जेसीं ताईं आज़ादु न करायो वेंदो तेसीं ताईं असां मुस्लमान इंशा अल्लाह ताला विढ़ंदा बि रहंदासीं, जानियुनि जो नज़रानो बि ॾींदा रहंदासीं ऐं हर वक़्तु इंशा अल्लाह ताला असां इन जे लाइ तयारु आहियूं।